नाज़रीन, वफाकी काबीना जो इजलास अॼु थींदो। सियासी ऐं माशी सूरत हाल समेत 9 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। वधीक तफ़सील ॾियण इजलास सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर मदثر राजपूत। जी मदثر, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी जीअं इमरान खान जी सदारत में वफाकी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। वफाकी काबीना जे इजलास में 9 नुकाती एजेंडा ते गौर विचार कयो वेंदो। 9 नुकाती एजेंडा में जो गुज़िरियल ईसीसी जो जो इजलास हो उन जे फैसले की मंजूरी भी है। इस गॾोगॾु अॼु ॿ एक्ट आहिनि उन्हनि ते बि अॼु जी मंजूरी जा इम्कान आहिनि। इन सां गॾोगॾु इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कोरोना वायरस जी सूरत हाल ऐं SOP जेके ठाहिया विया आहिनि नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां SOP जे हवाले सां बि वज़ीर आज़म खे डॉक्टर फैसल पारां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इन सां गॾोगॾु अॼु वफाकी काबीना जे इजलास में पहले ई वफाकी वज़ीर कुरैशी पारां जेकी कश्मीर जी सूरत हाल ऐं आलमी सतह ते जेको कश्मीर जो मौक़िफ़ उथारियो वियो आहे उन हवाले सां भी ब्रीफिंग आहे। मां इहो ॿुधाईंदो वञा त अॼु जे वफाकी काबीना जे इजलास में ज़रिए चवणो आहे त जेके मावने जी मिटी शेरियत वारो जेको मामिलो हिन वक़्तु हली रहियो आहे उन बाबति बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मुदस्सिर, अवां जी महिरबानी।